अस्सलामुअलैकुम, वेलकम टू लर्नर्स पॉइंट। नाज़रीन, हीअ असांजी सेकेंड वीडियो आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि। असां हिन जे अंदरि पहिरीं ई हिकु फार्मूले ते कमु कयो हुयोसीं, यानी कि हिन में कैलकुलेशन पे कयूं। ठीकु आहे, हाणे साॻियो सिस्टम असां नए तरीक़े सां सिखंदासीं, यानी कि कुझु फार्मूले जो तरीक़ेकार सिखंदासीं। हाणे हिन खे खां बाद जेके ॾिसो ही मां कुझु टोटल हीअं पियो करे रहियो हुयुसि। हाणे हिन खां बाद जेको असांजो मानी खे सेटअप में न, ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे मां हिन में ज़िक्र कंदुसि फंक्शन्स जो। त पहिरीं जेको असां सेल जेको रेफर करे सिलेक्ट पिया कयूं, यानी कि A1+1 इन हवाले सां कुझु असां करे रहिया हुआसीं। पर हाणे जेको असां कंदासीं, यानी कि ॾिसो ABC ऑल द वे जेको Z ताईं थो थिए, हेतिरे ताईं असां चवंदा त सिलेक्शन थिए। पर इहो जस्ट असां हीअं कंदा हलंदासीं A1+B1+C1 D1 इन हवाले सां काफ़ी टाइम लॻी वेंदो। पोइ हाणे असां कंदासीं फंक्शन लाइ मां हिते थो कयां, या हिन सेल ते क्लिक कयो एंड इज़ इक्वल टू, हाणे असां फंक्शन टाइप कंदासीं SU सम मीन्स समेशन। ठीकु आहे, यानी कि सभई जेके बि आहिनि असां हिनखे हिकिड़ी रेंज ॾींदासीं। सम लॻाइण खां पोइ हिकु फार्मूले खे लिखण खां पोइ असां हिनखे रेंज ॾींदासीं, त हिन रेंज खां वठी हिन रेंज ताईं असांखे कैलकुलेशन करणी आहे, त पोइ हुन रेंज जे अंदरि कंदो। हीअ तमामु बहितरीनु तरीक़ो आहे। हाणे हिते असां ब्रैकेट स्टार्ट कंदासीं A1, ठीकु आहे। हाणे लिखंदासीं कॉलन एंड Z, ठीकु आहे, एंड 1 कॉलन क्लोज। एंड ॾिसो जैसे मां हिन जे अंदरि Z1 कयो हे, ते हिन खे रेंज मिली वई हिकिड़ी, यानी कि रेंज ईअं त हिन खे ख़बर पई त मूंखे किथां खां वठी केतिरे ताईं कैलकुलेशन करणी आहे। जेको ॾिसो ही सिलेक्शन पॉइंट हले थो, ठीकु आहे, ऑटोमेटिक सिलेक्शन थी वई। हाणे Z1 मां हिन खे एंटर कयो, फार्मूला लॻे। हाणे मां हिते जैसे जे खानो आहे, मां हिन में कुझु बि टाइप थो कयां, त उहो हिते असांजो एड थींदो हलंदो। हीअ ऑटोमेटिक इन रेंज जे अंदरि कैलकुलेशन कंदो हलंदो। ठीकु आहे, तव्हां जेको बि टाइप कयो ही ऑटोमेटिक कैलकुलेशन कंदो रहंदो। ठीकु आहे, हिननि जे अंदरि जेका बि चेंजिस थींदी उहा हिन जे हिते शो कंदो हूंदो। इन खां बाद तव्हां फटाफट करण था अचो, यानी कि हिते जस्ट मां इहे शइ 14 टाइप न कयूं एंड असां इहे साॻी शइ हिते रखणु था चाहियूं, त उन लाइ तव्हां छा कंदव, बसि हिते जस्ट सिलेक्शन करे एंड हितां हिस बटन आहे सम, ॾिसो हिते बटन आहे, हिन बटन ते क्लिक कयो। ॾिसो मां हिन ते ख़तमु थो कयां, अंडू कयो एंड बटन ते क्लिक कयो, ऑटोमेटिक मुंहिंजा लिखिजी आहे। हाणे मां हिन ते कुझु बि न कयो, जस्ट मां हिन बटन खे हिट कयो, ॾिसो सेम तरीक़े सां हाणे हिते एंड हिते सम लिखिजी वियो। त इहो फास्ट तरीक़ो आहे। या हिकिड़ी हिनखे रेंज मिलंदी आहे, इन रेंज जे थ्रू तव्हां काफ़ी सारी सेटिंग्स करे था सघो। उन खां बाद मां हिते अची करे हिन साॻे जी एवरेज कढणु थो चाहियां, त ॾिसो स्टार या वरी हिते ईंदव हिन में, ॾिसो हे ड्रॉप डाउन बटन आहे, ठीकु आहे, हिते एवरेज जो बटन आहे, ठीकु आहे, एवरेज। त उन लाइ असां छा कंदासीं, हिते स्टार्ट एंड AVE साॻे तरीक़े सां हिते एंड हिन खे सिलेक्शन ॾींदासीं। पहिरियां छा पिया कयूं, बसि हिते हिन जे माउस जे मथां क्लिक कयो एंड ड्रैग कयो, सिलेक्शन थी वेंदी ऑटोमेटिक एंड ब्रैकेट क्लोज्ड, एंटर हिट कयो, तव्हांजो साॻियो कमु थी वेंदो। इहो फार्मूले जो इस्तेमालु, हिन में तव्हां काफ़ी तरीक़नि सां इहे फार्मूला करे था सघो। ठीकु आहे, ऐं उन खां बाद हिते मां ॿी हिकिड़ी शइ सेखारींदुसि तव्हांखे, उहा इहा त फिल हैंडल आहे छा, थोरो उन ते डिस्कस था कयूं। जैसे ॾिसो ही फिल हैंडल आहे,
ठीकु आहे। मां हिते जस्ट टाइपिंग थो कयां। जैसे मूंखे लिखिणो आहे मंडे, ठीकु आहे। हाणे मूंखे हेतिरे ताईं लास्ट ताईं यानी कि हिन जा मूंखे 7 ॾींहंनि जा नाला लिखणा आहिनि। हाणे मां थो चवां त जेसे मां मंडे लिखियो आहे संडे ताईं ऑटोमेटिक लिखिजे। उहो कीअं लिखिबो उन करे असां कंदासीं फिल हैंडल। फिल हैंडल कीअं थींदो, ॾिसो हिन ते ॾिसो हिकिड़ो प्लस जो निशान आहे, ठीकु आहे। इहो न हिते ईंदासीं, हे बि हिकिड़ो निशान थो ठहे, इहो बि न। हिन कॉर्नर ते गौर कंदव हिते, ठीकु आहे। हिन कॉर्नर में हिते हिकिड़ो डॉट थो अचे, हिते हिन हीअं इन तरीक़े सां हिकिड़ो डॉट आहे हिते। इन जैसे डॉट जे मथां पंहिंजो मां एरो थो आणियां त ॾिसो हिते प्लस साइन थी ठहे, ठीकु आहे। इन साइन खे फिल हैंडल छॾींदा आहिनि। इहा साइन अचे, इन ते क्लिक कयो, माउस सां सिलेक्शन थी वेंदी एंड ड्रैग कयो, ठीकु आहे। हेसो मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे, सैटरडे एंड साॻियो तव्हां हीअं कयोसि संडे, ऑटोमेटिक लिखी ॾियो। हाणे साॻे तरीक़े सां मूंखे हिन जे अंदरि साल जा 12 महीना लिखणा, ठीकु आहे। मां हिते जनवरी लिखियो। हाणे चवां थो डिसेंबर ताईं ऑटोमेटिक लिखिजे, त पोइ हिते मां छा कंदुसि, फिल हैंडल ॻोल्हींदुसि एंड हिननि खे ड्रैग कंदो वेंदुसि, ॾिसो ऑटोमेटिक। जेकॾहिं तव्हां शॉर्ट फॉर्म में नेम लिखणु था चाहियो, जैसे मां हिते टाइप थो कयां MON, ठीकु आहे। हिते थो अचां, फिल हैंडल थो ॻोल्हियां एंड वापसि से ॾिसो शॉर्ट फॉर्म में मंडे जो मां शॉर्ट फॉर्म लिखियो, ट्यूसडे, वेडनेसडे हिन शॉर्ट फॉर्म में लिखियो। साॻे तरीक़े सां JAN थो लिखां मां, ठीकु आहे। एंड हिते अची करे मां ड्रैग फिल हैंडल थो सर्च कयां एंड हिन खे ॾिसो हिन ऑटोमेटिक शइ लिखी छॾी। उनखां बाद साॻे तरीक़े सां मां हिते 2001 एंड 2002। हाणे हिन खे असांखे छा करिणो आहे, त हिन जी फिल हैंडल जेकॾहिं मां कंदुसि त छा कंदो, हिन साॻी शइ खे कॉपी कंदो, ठीकु आहे। पर जेकॾहिं मूंखे हिन में क्वांटिटी वधाइणी आहे, जैसे 2001 आहे, 2002 हिते अचे, 2003, 2004 इन हवाले सां, त पोइ असां हिन खे छा कंदासीं, सिलेक्शन कंदासीं एंड हिन खे ड्रैग कंदासीं। त ही समझदार आहे, सम्झी वेंदो त हिकु हिकु नंबर मूंखे हिन में ऐड करिणो आहे। हेसो मां 2 टाइप कया त हिन ऑटोमेटिक 3 खां अॻिते कंटिन्यू या टाइप करणु शुरू कई। जेकॾहिं तव्हां हिन में इवन नंबर टाइप कंदव, हिन खे जस्ट हिंट ॾियो। मां हिते जैसे 2 लिखिया आहिनि एंड हिते 4 लिखिया आहिनि, हिन खे तव्हां हिंट ॾियो त हीअ ऑटोमेटिक कंदो हलंदो। ही समझदार, ठीकु आहे। हिन खे सिलेक्शन, ठीकु आहे। हिते ॾिसो त हिन छा कयो आहे, हिन जे अंदरि 2 नंबर वधाईंदो हलियो आहे। 2, 4, 6, 8, 10 सेम तव्हां हिन में ऑड नंबर लिखी था सघो। हिन खे जस्ट हिंट ॾियो, ॾसियोसि त असां कुझु हिन तरीक़े सां लिखणु था चाहियूं, त हे छा कंदो, फिल हैंडल टोटल ऑड नंबर लिखंदो हलंदो। ॾिसो 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23। त ही हुयो फिल हैंडल जो फार्मूलो। हाणे मिसाल तौरु हिते मां सिलेक्शन थो कयां एंड हिन खां बाद जेको फिल हैंडल असां कंदासीं उहो तमामु बहितरीनु कम जी शइ आहे। जैसे मां हिते हिन ते सम थो कयां, ठीकु आहे। हेसो हिते सम थी वियो, त हिन छा कयो, 2 हितां 1 हितां खणी करे हिन मूंखे टोटल कैलकुलेशन करे ॾिनी, ठीकु आहे। हाणे मां छा थो कयां, हिते थो अचां एंड हिन खे ड्रैग थो कयां हीअं वेंदे हेतिरे ताईं। त ॾिसो हिन सभिनी जे अंदरि हिन जी कैलकुलेशन कई। ॾिसो जैसे 4 ऐं 3, 7, 5 ऐं 6, 11 अहिड़े तरीक़े सां हिननि जी सभिनी जी हिन कैलकुलेशन कई आहे। त यानी कि समझदार आहे, हीउ सम्झी वियो त मूंखे छा करिणो आहे। जैसे मां हिन फार्मूले ते आयुमि त हिन छा कयो, हिते ईंदासीं फार्मूला ते एंड हितां असां शो फार्मूला जा बटन खे क्लिक कंदासीं, ठीकु आहे। शो फार्मूला, त हितां तव्हां फार्मूलो ॾिसी सघो था। ॾिसो जैसे मां हिन में आयुसि, हिन कॉलम में, त सम में हिन छा कयो, A12 A13। वरी जैसे मां हिन कॉलम में आयो आहियां त हिन छा कयो, समझदार आहे, सम्झी वियो। त जेॾीमहिल मां साइड वाइज़ हलां त कॉलम चेंज कंदो रहंदो,
बहरहाल रोज़ के चेंज न कंदो। जैसे ॾिसो हिते लिखियो अथई B12 B13, वरी हिते C12 C13, ठीक है, D12 D13, अड़े तरीक़े सां इन फिल हैंडल कई आहे। ॾिसो ठीक है, वापसि रिज़ल्ट्स ॾिसण लाइ मेक श्योर कयो तव्हां फार्मूला बटन ऑफ कयो आहे। ठीक आहे, हिनखे ऑफ कंदव त तॾहिं तव्हांखे तव्हांजे रिज़ल्ट्स शो थींदा। हाणे हिन तरीक़े सां हाणे साॻी शइ मूंखे हिते ठीक आहे हिन जे साम्हूं करिणो आहे। ठीक आहे, हिन जाइ ते मूंखे हिन टोटल करिणो आहे। जस्ट मां हिते हिन सम खे कयो त ऑटोमेटिक अंदाज़ो थो लॻाए। ही ॾिसो तव्हांखे छा हिन जो करिणो आहे। हिते ॾिसो A12 टू L12 हेतिरे ताईं तव्हांखे करिणो आहे। मां एंटर थो कयां एंड ही ॾसे थो हा टोटल असांखे काउंट करे थो ॾिए। साॻे तरीक़े सां मां हिते अची करे फिल हैंडल ॻोल्हींदुसि एंड हीअं कंदुसि त ॾिसो मूंखे फिल हैंडल ॾसे थो त कुझु हे हिन तरीक़े सां थी वेंदो हिते। हाणे हिन खे ख़बर पई जेॾीमहिल मथां खां हेठि ड्रैग करिणो आहे फिल हैंडल खे, ती समझदार आहे, सम्झी वियो त असांखे रो चेंज करणी आहे, कॉलम साॻियो रखिणो आहे। जैसे हिते ॾिसो A12 टू L12, हाणे जेको 12 जेके रो आहे उहा हिन साॻी रखी, जस्ट हिन में अची वियो। ॾिसो A13 टू L13, हिते आयासीं L12 टू L13। ठीकु आहे, हिनखे सम्झ में अची वई ॻाल्हि त सॉरी A14 टू L14। ठीकु आहे, त हीअ समझदार आहे। इहो हुयो फिल हैंडल जो तरीक़ो। हाणे उनखां बाद हिन में मां कॉपी एंड पेस्ट जो अमल सेखारींदुसि तव्हांखे। त ॾिसो मां हिते अची करे मां जस्ट हेतिरो ही एरिया कॉपी थो कयां, ओ हितां कॉपी Ctrl+C जंहिंजो शॉर्टकट किया। हाणे जैसे मां Ctrl+C कयो त ॾिसो हिन एरिया में हिकु डांस थियणु शुरू थी वई। जेका का शइ आहिनि डॉट्स जेके सर्किल में फिरी रहिया आहिनि मीन्स सिलेक्टेड थी वियो। एंड मां हिते अची करे पेस्ट थो कयां। ठीकु आहे, हिते ॾिसो मां पेस्ट कई त जस्ट नंबर्स आया। वापसि मां हिन इलाइक़े फार्मूला खे त कॉपी कयूं। ठीकु आहे, हिते फार्मूला कॉपी एंड हिन में अची करे मां हिते पेस्ट थो कयां त ॾिसो ग़लति थो थिए, रैफ थो ॾसे। त यानी कि जस्ट फार्मूला खे कॉपी करण जी कोशिशि थो करे। चए थो हाणे रैफ कयो त छा करिणो आहे। हाणे मां थो चवां साॻी शइ कॉपी करणी आहे मूंखे, हितां कॉपी एंड हिन शीट में मूंखे हिन जाइ ते पेस्ट करणी आहे। हिते कॉपी, ठीकु, हिते आयमि एंड हिते ॾिसो पेस्ट जे हेठां ड्रॉप डाउन बटन आहे। हिन बटन ते क्लिक कयो त कुझु हिन तरीक़े सां लिखिजी ईंदा। हाणे हिते मां हिते ऑप्शन हूंदो आहे वैल्यू। ठीकु आहे, मां हिते जस्ट वैल्यू पेस्ट कया त हिते ॾिसो जस्ट नंबर्स अची विया। हाणे साॻी शइ मां हिते अची करे पेस्ट थो कयां लिंक हिते। ठीकु आहे, जैसे मां लिंक पेस्ट कई त साॻा नंबर अची विया। ठीकु आहे, इहे साॻा नंबर अची विया। हाणे ॾिसो जैसे हिन ते क्लिक थो कयां त ॾसे थो ही H12 इज़ इक्वल टू शीट 1 M14। हाणे ही जेका शीट 1 आहे हिन में M14, हे ॾिसो ओ ही M एंड G 14 ओ ही फार्मूलो हिन कॉपी कयो आहे। ठीकु आहे, हाणे जैसे मां हिन में चेंजिंग थो आणियां, हिन जो 144 नंबर आहे, मां हिते हिन में 50 ऐड थो कयां त ॾिसो 171 थी वियो। ठीकु आहे, हिन जाइ ते। हाणे साॻे तरीक़े सां मां शीट 2 ते आयुसि त ॾिसो हिते 171 थी वियो, हिते 144 आहे। हाणे इहो छाजे करे थो थिए त मां हिन खे इहा शइ लिंक पेस्ट कई आहे। इहा शइ जेका मां हिते कई आहे पेस्ट, उहा लिंक में कई आहे। फार्मूले खे बहितर सम्झण लाइ मां शीट 3 ते आयो आहियां एंड मां हिन में वधीक फंक्शन्स इंस्टॉल कंदुसि। वरी उन फंक्शन्स जी बि हिकिड़ी असां ठाहींदासीं
कॉपी पेस्ट एंड उन ते थोड़ो कम कंदासीं। मां इन वीडियो के पॉज करे थोड़ो मां हिकिड़ो एग्जाम्पल टाइप करे थो जी। त ही मां हिकिड़ी लिस्ट ठाही आहे। ठीकु आहे, मां हिन जे अंदरि हिकु कंपनी जे ओवर टाइम जी लिस्ट ठाही आहे। हिन जे अंदरि वर्कर्स लिखियो आहे, वर्कर्स जे हेठां रवि, इमाम बख्श एंड इमरान। ठीकु आहे, हिननि जो ओवर टाइम आहे 1 कलाकनि वाइज़। ठीकु आहे, RS पर आवर जी हिन जी पे आहे, टोटल पे। हिते असां हिन जे अंदरि फंक्शन कंदासीं एंड हिते टैक्स जेका 1 आहे उहा 8% आहे, टैक्स 2 3.5% आहे। हिन में परसेंट साइन असां ऐड कंदासीं शिफ्ट 5 सां एंड हिते ईंदासीं, हिन में परसेंट साइन ऐड कंदासीं शिफ्ट 5। ठीकु आहे, त हिननि खे थोरो मां ड्रैग थो कयां एंड जीअं। ठीकु आहे, त हाणे हिते असां चऊं था त हिन टिनी जी ऐं हिते जेका पे आहे हावर्स जेको हिननि ओवर टाइम कयो आहे उन्हनि जी पे असां हिननि खे करणु था चाहियूं। हिते असां कैलकुलेशन कंदासीं त रवि 45 कलाकनि 2 हावर्स त हिनखे केतिरी पे थींदी। पोइ उन लाइ असां हिते इज़ इक्वल टू ठीकु आहे कंदासीं एंड सिलेक्शन कंदासीं, मल्टीप्लाई एंड हिते कंदासीं D2 एंड हिते इंटर कंदासीं त हिन जा 9000 रुपया थिया पे जा। हाणे हिते असां छा कंदासीं, हिते अची करे हिन खे फिल हैंडल कंदासीं। ठीकु आहे, त हिननि जी पे थी वई। ठीकु आहे, उन खां बाद मां हिन खे अंडू थो कयां। हिते हाणे असां कंदासीं टैक्स कटींदासीं, टैक्स 1 जेका आहे 8% उहा हिन मां माइनस कंदासीं। पोइ असां छा कंदासीं, इज़ इक्वल टू सिलेक्शन मल्टीप्लाई 8 एंड परसेंट कयोसि। ठीकु आहे, एंड एंटर कयोसि त जंहिंजा 7200 रुपया थींदा। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ईअं नथा करणु चाहियो त पोइ तव्हां हीअं बि करे था सघो। ठीकु आहे, 0 0 8%। ठीकु आहे, एंड एंटर कयो, साॻा हिते थी वेंदा। साॻे तरीक़े सां इज़ इक्वल टू सिलेक्शन मल्टीप्लाई 3.5 शिफ्ट 5 प्रेस कंदासीं परसेंट एंड फार्मूला एंटर कंदासीं। टैक्स 2 थी वई 3.5% एंड टैक्स 3 जेका आहे असां उहा इन मां माइनस कंदासीं 9000 मां। ठीकु आहे, एंड हिते मल्टीप्लाई टैक्स कंदासीं 1.5, हे हिते कंदासीं परसेंट 1.5% थी वई एंड हिते असां ओके कंदासीं 135 रुपया थी वई। हाणे हीअ जेका टोटल पे हुई रवि जे हिन ओवर टाइम जी हुई, त हिन 45 कलाक ओवर टाइम कयो, 200 रुपया पर घंटे जे हिसाब सां हिनखे मिलियो एंड जेका हिन जी टोटल पे ठही उहा आहे 9000 रुपया। हिन मां असां टैक्स 1 कटीसीं उहा 720 रुपया, टैक्स 2 जेका 3.5% आहे उहा 315 रुपया थींदी एंड टैक्स 3 जेका आहे 1.5% उहा 135 रुपया थींदी। हाणे हिते जेको नेट पे आहे, नेट पे में असां टोटल कैलकुलेशन कंदासीं त हिन 9000 रुपए मां बाक़ी हिनखे केतिरा पैसा मिलंदा जेके पंहिंजे घर ॾांहुं खणी वेंदो। उन लाइ छा कंदासीं, इज़ इक्वल टू सिलेक्शन कंदासीं एंड माइनस जी निशानी। हाणे हिते असां फार्मूला टाइप कंदासीं समेशन जो, सम ब्रैकेट स्टार्ट कंदासीं एंड हिन खे रेंज ॾींदासीं, हितां हिकिड़ी रेंज एंड ब्रैकेट क्लोज्ड। ठीकु आहे, एंड एंटर कंदासीं त रवि जेका असां वटि कमु कयो उहो 45 घंटा ओवर टाइम अथसि पघार खां अलावा एंड ओवर टाइम जा असां हिनखे 200 रुपया था ॾियूं। टोटल पे हिन जी 9000 रुपया ठही। उन मां असां 3 टाइप्स जी हिन खां टैक्स कटी आहे जेका 8%, 3.5% एंड 1.5% आहे। उहा टैक्स कुल हीअ थी आहे एंड हिन टैक्स कटे करे 7800 रुपया हिनखे घर ॾांहुं खणी वञिणो आहे। हाणे सेम तरीक़े सां मूं वटि हिते काफ़ी सारी लिस्ट आहे। ठीकु आहे, वर्कर्स जी। हाणे मां थो चवां त हीअ टोटल मूंखे इहा फार्मूला हुननि जे लॻाइणा आहिनि। मां जस्ट हिन हिकिड़े जी कैलकुलेशन कई, हिते सिलेक्शन थो कयां एंड हितां फिल हैंडल सर्च कयो एंड मां हिते ड्रैग कयो त ॾिसो मूंखे टिनी जी न कैलकुलेशन करे ॾिनी। ठीकु आहे, त ही फिल हैंडल हुयो कुझु हिन तरीक़े सां हिन जे अंदरि असां फंक्शन्स कयासीं। हाणे हिकिड़ी शइ मां हिते नोट कराईंदो हलां त ॾिसो हिन फार्मूला ते जैसे मां ठाहियो आहे हिन जो फार्मूलो
वो जेको असां हिन में एंटर कयो आहे त हिकिड़ी शइ नोट कजो, हिते ॾिसो साॻे तरीक़े सां मां D2 हाणे हिते माइनस वरी सम थो कयां। हीउ जेको सम आहे डायरेक्ट कमु न कंदो, हीउ जेको सम आहे डायरेक्ट कमु न कंदो, छो जो असां हितां वारो सम नथा लॻाए सघूं। इन करे ॾिसो जेकॾहिं मां डायरेक्ट हिन बटन ते क्लिक कंदुसि त हीउ सही तरीक़े सां कमु न कंदो, एरर अची वेंदी। उहो इन करे जो विच में असां माइनस था कयूं, इन करे एंड हिते बराबरि जी निशानी मिलाए ॾियणी। ठीकु आहे, बसि असां जस्ट हिनखे रेंज ॾींदासीं एंड रेंज क्लोज्ड, एंटर कंदासीं त असांजी हिन जो फॉर्मूला ठही वेंदो। हाणे हीअ साॻी शइ मूंखे कॉपी करणी आहे, ठीकु आहे, पर हिन में माइक्रोसॉफ्ट वर्ड में। ठीकु आहे, हीअ साॻी शइ मां माइक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड में रखणु थो चाहियां। हिन में ब्लैंक डेटाबेस मां हिनखे ओपन कयो। ठीकु आहे, हाणे मां हिते पेस्ट थो कयां। ठीकु आहे, पेस्ट स्पेशल ते हिट कंदुसि एंड ये हिकिड़ो दफ़ो मूंखां पुछे थो, मां जस्ट सिंपल पेस्ट थो कयां। ॾिसो त मूं वटि जस्ट हे कुझु हिन तरीक़े सां शो थो थिए। हाणे साॻी मां हिते पेस्ट कयां थो एंड हिते पेस्ट हिन ड्रॉप डाउन बटन ते क्लिक थो कयां, हिते पेस्ट स्पेशल ते क्लिक कंदुसि एंड पेस्ट लिंक ते हितां खणंदुसि एंड इनखे ॾसींदुसि त माइक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट जी इहा पेस्ट आहे। ते ॾिसो कुझु लोडिंग थी करे, हाणे साॻी मूं वटि हिते हिकिड़ी टेबल ठही वई, उन जे अंदरि साॻी शइ आहे। ठीकु आहे, तव्हां हिन जी साइज़ सेट करे था सघो। ठीकु आहे, हिनखे मूव करे था सघो। बहरहाल हाणे हिन जे अंदरि जेका बि मां हिते ॾिसो जैसे इमाम बख्श आहे, मां हिन जी हावर्स टाइम चेंज कंदुसि हिते। ठीकु आहे, मां हिन जा 50 मां 40 हावर थो कयां, एड कयुमि त हिन जी पे हर शइ ऑटोमेटिक हेॾे चेंज थी वई। हाणे साॻे तरीक़े सां हिते ईंदुसि त ॾिसो हिन जी बि हिते इमाम बख्श जी 7800 थी वई। साॻे तरीक़े सां हिन खे मां जेकॾहिं 80 हावर थो ॾियां त हिन जी 17,400 रुपया हिते पे बची। साॻे तरीक़े सां मां हिते थो अचां त हिते बि साॻी पे थी वई। ठीकु आहे, जेकॾहिं हे ऑटोमेटिक कमु न करे त हिन ते राइट क्लिक करे एंड हिते राइट क्लिक करे हे अपडेट लिंक जो ऑप्शन आहे, हिन ते तव्हां अपडेट लिंक कंदव ते वरी वर्क करणु शुरू थी वेंदी। एंड हिन शइ खे तव्हां क्लोज़ करे जेॾी महिल ॿीहर ओपन कंदव त थोरो टाइम वठंदो, उन करे जो हीअ लिंक कंदो, लिंक खे चेक कंदो त मूंखे डेटा आहे उहा छा प्रॉपर मूंखे मिली रही आहे उन हवाले सां, ॿियो कुझु बि न। ठीकु आहे, हीअ हुई फिल हैंडल जो ऑप्शन ऐं असां कॉपी पेस्ट जो तरीक़ो सिखियोसीं एंड हे शीट 1 ते हिन तरीक़े सां फिल हैंडल सिखीसीं। मां हिन वीडियो खे हिते क्लोज़ थो कयां एंड असां ॿी हिन वीडियो जे अंदरि काफ़ी सारा फंक्शन्स सिखंदासीं, फार्मूला ते कमु कंदासीं एंड उन खां बाद पोइ असां हिन में बार्स ते कमु कंदासीं त बार कीअं हिन में बार वर्क ठहंदो आहे। ठीकु आहे, मां उमेद थो कयां त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा, सब्सक्राइब कंदा असांजे चैनल लर्नर्स पॉइंट खे। थैंक्स फॉर वॉचिंग एंड अल्लाह हाफ़िज़।